वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। अवां सभिनी जो स्वागत, आप सबका स्वागत। जो तय हुआ था, जेको तय थियो हो, जेको फ़ैसिलो गुज़िरियल हफ़्ते पाण कयो हो, त अॼोकी क्लासरूम में सुवाल एॾा घटि थी था वञनि पोइ जवाबु नथो ॾेई सघिजे, त अॼु सुवालनि जा जवाब ॾियणु, जवाबु सम्झणु, सुवालु सम्झणु, सुवाल खे वरी ॿिए रुख सां ॾिसणु, अॼु इहो कंदासीं पाण। पर सभ खां अॻु हिकु दुआ मुतलिक़, दुआ बाबति, रिगार्डिंग अ प्रेयर। हर कंहिंखे हक़ु आहे त उहो हिकिड़ो ई ख़ालिक, हिकिड़ो ई मालिक, सॼियूं काइनातूं, हिकु काइनात कोन्हे, अलाए केतिरियूं काइनातूं आहिनि, उन्हनि जो ख़ालिक, उन जो मालिक, उन्हनि खे ठाहींदड़, उन्हनि खे हलाईंदड़। असांखे पंहिंजी ई ख़बर कोन्हे त असां केरु आहियूं, त हुन जे बारे में असांखे कहिड़ी ख़बर त हू केरु आहे। हुनखे रुॻो असां महसूसु करे सघूं था। हर हंधि का तिर जेतिरी जाइ कोन्हे हिन दुनिया में जो चई सघूं त हीअ पंहिंजे सां ठही, या हिते उहो ख़ालिक या मालिक या मौला उहो मौजूदु कोन्हे। इट इज़ इम्पॉसिबल, ईअं थियणो कोन्हे। अहिड़े ई नमूने लखे करोड़े अरबे माण्हू जिन खे इहो अहसासु आहे त उन्हनि खे हिकिड़ी कुवत, हिकिड़ी ताक़त, हिकिड़ो परमेश्वर, परमात्मा, गॉड, अहूरा मज़दा, अलाह साईं, ख़ुदा, को बि नालो ॾियोसि, उन्हनि खे पैदा कयो आहे। पर उहो आहे हिकु, नाला मुख़्तलिफ़। जीअं मूं तव्हांखे पहिरियों ई चयो हो त सिज हिकु आहे। दुनिया में 10,000 ॿोलियूं, 10,000 ॿोलियुनि में सिज जो नालो ॿियो कुझु आहे। जीअं पाण सिंधीअ में सिज, उर्दूअ में सूरज, इंग्लिश में सन, अरबी ऐं फ़ारसी में कमर, शम्स, सिज खे। पर आहे त उहा ई शइ न, उन को फ़र्क़ु त नथो पए न, सिज खे कहिड़े बि नाले सां तव्हां यादि कयो। अहिड़े ई नमूने हिकु ख़ालिक, हिकु मालिक तव्हां करे सघो था, पर उहो लामहदूद आहे। एतिरो लामहदूद आहे जो तव्हांजो तसवुरु, तव्हांजी सोच सभु ख़तमु थी वञे, लामहदूद आहे। तव्हां पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे कहिड़े बि नाले सां यादि कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो या हीअं सां हंडायो त उन हिकु मालिक, हिकु ख़ालिक खे जेको लामहदूद आहे, उनखे तव्हां महदूद नथा करे सघो, किथे बंदि नथा करे सघो उनखे। हुनजी भेट ॿिए कंहिं शइ सां, कंहिं इंसान सां, इंसान जी सिफ़त सां, इहो इंसान जे वस खां ॿाहिरि जी ॻाल्हि आहे। इहो इंसान जे वस में आहे ई कोन, ईअं थियणो ई कोन्हे। उन मुतलिक़ मूंखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि करणी आहे। उहा ई ॻाल्हि करण खां अॻु मां वरी हिकिड़ो दफ़ो उनखे वरजायां, दोहरायां, रिपीट कयां। हर कंहिंजी मर्ज़ी आहे त उहो पंहिंजे मालिक खे, ख़ालिक खे जहिड़े नाले सां, जहिड़े तरीक़े सां यादि करणु चाहे, हुन सां कम्यूनिकेट करणु चाहे, इहा हुनजी मर्ज़ी आहे। कंहिं ते बि मार्शला नथी लॻाए सघिजे, कंहिं ते बि ॾंडो नथो खणी सघिजे त न, तूं पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जेको लामहदूद हिकु आहे, उनखे ओड़े ई नमूने यादि कर जहिड़े नमूने मां यादि कयां थो। न, सॼी गड़बड़ थिए थी। सॼी दुनिया में झेड़ा ई हिन ॻाल्हि ते था थियनि पिया। असांखे झेड़ो करिणो कोन्हे, रुॻो हिकिड़ो हवालो आहे, इन करे बि ॾियणु चाहियां थो ऐं मां सुवालनि ते वञणु चाहियां थो। अबसतार एदी गुज़ारे वियो, 10-12 ॾींहं थिया। अलाह लोक, दरवेश, घटि में घटि 50-60 सालनि खां त मूं कराचीअ में खेसि इंसान ऐं इंसानियत
जी ख़िदमत कंदे ॾिठो। पाकिस्तान खां ॿाहिरि, सिंध खां ॿाहिरि, हर हंधि जिते बि कंहिंखे का तकलीफ़ आई, कंहिं मुसीबत में को फाथो, एधी उते पहुची वियो। हुन पंहिंजी ज़ात, पंहिंजो वजूद इंसानियत जी ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾियो, गुज़ारे वियो। हर माण्हू जे ज़बान ते तारीफ़, सवाइ उन्हनि ॿिनि चइनि मुलनि खे छॾे, जंहिंमें कंहिं हिकिड़ो मुलो त इन हद ते हलियो वियो त न न न न असां त इन जी निमाज़ बि न पढ़ंदासीं, तो एॾो देरियो हो। यार, केरु देरियो आहे, केरु काफ़िर आहे, केरु मुसलमान आहे, धरतीअ ते तव्हां कीअं था फ़ैसिलो कयो? तव्हांजी आगाही केतिरी आहे, सियाणप तव्हांजे मथे में केतिरी आहे, फ़ैसिले करण जी ॾात तव्हांखे केतिरी मिलियल आहे? इहे कम त हुनखे करणा आहिनि न, मथे खे जेको काइनात थो सॼी हलाए, उन जा फ़ैसिला तव्हां पाण ते कीअं खणी वरिता आहिनि? त हे शख़्स जेको वेठो आहे वॾो काफ़िर आहे, वॾो देरियो आहे, वॾो मुलहद आहे, तव्हां कीअं था कयो? जंहिंखे करिणो आहे उनखे करणु ॾियो, हर का शइ पाण ते न खणो। हिकु त हर शख़्स में जेका बादशाही करण जो शौक़ु आहे न, त मां कंहिं कुर्सीअ ते विहां ऐं को फ़ैसिलो कयां, उन मारे विधो आहे माण्हूअ खे। ॿी इहो थींदो त ॿारनि ते हुकूमत हलाईंदो। अड़े बाबा, ॿार तोखे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तोखे अलाह साईं ॿार इन करे कोन ॾिना आहिनि जो तूं पंहिंजे ॿारनि ते हुकूमत हलाए वई। ट्राई टू अंडरस्टैंड योर चिल्ड्रेन, उनजी रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि, उहे कीअं आहिनि। ॻाल्हि वरी हेॾी थी फिरे, तंहिंजे करे असां हिनखे ब्रेक था हणूं। दुआ कई ॿुधी मूं, हाणे अलाह साईं सां था ॻाल्हाइनि, रब सां था ॻाल्हाइनि, ख़ालिक सां था ॻाल्हाइनि, मुला इलाही माण्हू बि, मुलनि खां सवाइ बि। रब्बुल इज़्ज़त अब सतार एदी को जवार रहमत में दो, जन्नतुल फिरदौस में जगह देना। भई हिकिड़ो एॾो माण्हू जे सॼी उमिरि पंहिंजी, सॼी ज़िंदगी, हिकु उनजो पल पल, हिकु हिकु घड़ी इंसानियत जी ख़िदमत कई, उनजे बारे में अलाह साईं खे ख़बर कोन्हे, ऐं तव्हां धरतीअ ते वेही अलाह साईं खे था चओ त ए रब, ए अलाह साईं, अब सतार एदी को जन्नतुल फिरदौस में जगह देना। छो? अल्लाह साईं खुद नहीं देंगे क्या? अल्लाह साईं ने उसको खिदमत करते हुए नहीं देखा? इंसानियत की खिदमत में उसको जिस तरह फना फिल्लाह होता है, फना फिल्ला खिदमत, वो खिदमत करते करते उसमें फना हो गया वो शख्स। रब्बुल इज़्ज़त ने उसको नहीं देखा, जो एक एक चीज़ का कादिर है और मुतलिक है, और हर चीज़ को वो देखता है, समझता है। समझना तो खैर इंसान की बात है, परख में उसके आती है। वी आर अंडर हिज कॉन्स्टेंट एंड परपेचुअल ऑब्जर्वेशन। उसको मैं गुनहगार, जिसकी मेरी कोई हैसियत नहीं है, और स्पेशली अब सतार एदी के मुकाबले में तो मैं कुछ नहीं हूँ, उसके जूतों की खाक के बराबर नहीं हूँ, और मैं उसकी रिकमेंडेशन करूँ रब को, ए रब उसको जन्नतुल फिरदौस में जगह देना। अब मैं कह रहा हूँ मेरी हैसियत क्या है, और क्या वो जो रब जो हो मेरी बात सुनेगा, उसकी खिदमत को नहीं देखेगा? अगर मैं जब तक नहीं कहूँगा तब तक उस अब सतार एदी को वो जन्नतुल फिरदौस में जगह नहीं देगा। मेरे भाई, इबरत का मकाम है। अब सतार एदी को देखने के बाद पलट करके जो हमने देखा पूरा पाकिस्तान, पहाड़ों से लेकर ये कराची के समुद्र तक, ऐसा शख्स नजर नहीं आया, ऐसा शख्स नजर नहीं आया। तो आपकी दुआ होनी चाहिए, दुआ नहीं, क्योंकि फिर वही बात है, दुआ ये कि होनी चाहिए अगर आप मांगना चाहते हैं कि रब्बुल इज़्ज़त
मुझे हिदायत दे कि मैं अपनी जिंदगी अब्सतार ऐदी के नक्शे कदम पर चलते हुए गुजारूं। ए रब्बुल इज़्ज़त, मुझे तौफीक दे कि मैं लावारसों, गरीबों, मिस्कीनों, यतीमों के काम आऊं। अब इस दुआ के बारे में मेरे अपने रिजर्वेशन हैं। मैं गुनाहगार आदमी हूं, मेरी अपनी रिजर्वेशन हैं। आई हैव माई ओन कम्युनिकेशन। 10 मिनट पूरे हो गए, बताया। मेरी अपनी आई हैव माई ओन कम्युनिकेशन विद माई गॉड, विद माई अल्लाह साईं, विद माई रब। हर नाम जो उसका है उसमें मैंने एक ही है, वो मेरे लिए वो एक ही है। बस उस एक में मैं, वो मेरे अंदर है, मैं उसके अंदर हूं। मैं उसके अलावा कुछ नहीं जानता। तो रब्बुल इज़्ज़त को जब आप ये कहते हो ना कि मुझे तौफीक दे, तो रब्बुल इज़्ज़त ने आपको ये क्या दिया है? यहां पे इस खोपड़ी के अंदर आपको भेजा है। इसमें फैसला करने की कुव्वत है। आज आप फैसला करें और उस फैसले से आप खुद को आगाह करें, सबको आगाह करें कि रब्बुल इज़्ज़त, मैं आज वादा करता हूं, मैं आज वादा करता हूं कि मैं अपनी आने वाली जिंदगी, आज से, अभी इस लम्हे से, जस्ट नाउ, मैं अपनी जिंदगी का एक एक पल वादा करता हूं। ये नहीं कि तू मुझे तौफीक दे, फिर बाद में कहूंगा अल्लाह ने मुझे तौफीक ही नहीं दी इसलिए मैं उसके लक्ष्य कदम पे नहीं चला। नो सर, नो। यहां पे है, यहां पे है सब कुछ। आपने फैसला करना है, यहां से करना है। रब ने आपको सर दिया है, सर के अंदर भेजा रखा है, भेजे में फैसला करना है आपको कि आज मैं फैसला करता हूं कि अभी से इस लम्हे मैं अपनी पूरी जिंदगी, या मैं जितना अपना वक्त बचा सकता हूं, काम काज मेरे जो हैं, बाल बच्चे, ये वो, उसका एक एक पल मैं अब्सतार ऐदी के नक्शे कदम पर चलूंगा, इंसानियत की खिदमत करूंगा। मैं वादा करता हूं। ये होना चाहिए था। दिस इज करेक्ट। रिकमेंड कैसे करेंगे आप? सब कुछ रब्बुल इज़्ज़त के सामने अब्दुल सत्तार ऐदी का पूरा कैरेक्टर आप रिकमेंड करते। मैंने कि मैं, मेरी कोई हैसियत नहीं है और मैं इतने आदमी को रिकमेंड कर रहा हूं उसको जन्नतुल फिरदौस में जगह देना, जैसे रब्बुल इज़्ज़त की नजर में मैं कोई बहुत बड़ी चीज हूं। तो मैं रिकमेंड करता हूं, गॉड, आई रिकमेंड मिस्टर सो एंड सो टू बी प्लेस्ड इन पैराडाइज। बहुत बड़ी चीज हूं, रिकमेंड कर रहा हूं गॉड को, फॉर गॉड सेक। इस तरह की सोच से इधर से खाली करें अपने आप को। बी हम्बल टू गॉड, बी हम्बल टू क्रिएटर। अपनी अना और अपने को कुछ समझना और फिर उसको कहना कि तू ये कर। हाउ कैन यू डिक्टेट गॉड? क्या अब सत्तार ऐदी की पूरी जिंदगी 60-70 बरस छुपी हुई थी कहीं पे? वो एक खालिक और मालिक, ही न्यू एवरीथिंग अबाउट हिम, ही नोज वेयर टू प्लेस हिम। फर्स्ट रिसेस तक एक ही टॉपिक पे हमने डिस्कस किया। मैं क्या कर सकता हूं? वक्त स्ट्रेच नहीं हो सकता, वक्त के पर होते हैं, उड़ जाता है। रिसेस लेते हैं, रिसेस के बाद स्ट्रेट अवे क्वेश्चंस एंड आंसर्स। मुझे ये बात करनी थी, वो मैंने कर ली। अब क्वेश्चंस एंड आंसर्स आफ्टर वी कम बैक फ्रॉम रिसेस।
फ़क़ीर की रिसेस से वापसी, फ़क़ीर जी रिसेस खां वापसी, वरी असां सिंधीअ मां उर्दू, उर्दू मां सिंधी, सिंधी थोड़ी अंग्रेज़ी। छो जो जेका ॻाल्हि करणी आहे दैट इज़ मोर इम्पॉर्टेंट देन इन खां इससे कि किस ज़बान में बात की जाए। बात जो मुझे आप तक पहुंचानी है, जो मैं करना चाहता हूँ, इट्स हार्ट टू हार्ट टॉक, दिल का दिल से रिश्ता। थोड़ी सी अंग्रेजी इस्तेमाल की, थोड़ी सी उर्दू इस्तेमाल की, थोड़ी सी सिंधी इस्तेमाल की, क्योंकि बात आप तक पहुँचे, अब हाम ना हो, कोई गलत फहमी ना हो, साफ हो क्या है, साफ सुथरी बात, बिल्कुल जहन आपका एट पीस रहता है, आप कंफ्यूज नहीं होते हैं। सवाल ये है कि क्वेश्चन, अब सवाल जवाब ये हैं, हाँ, ये परवेज़ अली कलोड़ो साहब ये कोई केमिस्ट्री डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी में पढ़ाते हैं या पढ़ते हैं या क्या कन था पिया। इन्होंने किसी क्लासरूम के प्रोग्राम में पूछे गए किसी सवाल के हवाले से ये कहा है कि तसव्वुर में परवाज़ करके, जो हम कहते हैं कि तसव्वुर की रफ्तार रोशनी की रफ्तार से कई गुना ज़्यादा है, 1,80,000 मील पर सेकंड की बजाय। तसव्वुर में आप कहीं भी चले, मैं न्यूयॉर्क चला गया वापस आ गया जस्ट नाउ, टाइम स्क्वायर, यस टाइम स्क्वायर गया, मैं आ गया, आई सॉ टाइम स्क्वायर। तो उनका कहना है क्या वहाँ इतना जल्दी जाकर वापस आने के लिए क्या ये ज़रूरी है, छा इहो ज़रूरी आहे त उहा जाइ, उहो मक़ाम असांजो पहिरां ॾिठल हुजे, पोइ असां हुते वञूं, असां मोटी अचूं। इट्स अ गुड क्वेश्चन, इट्स अ गुड क्वेश्चन। असांजो दोस्त, मुंहिंजो ज़ाती दोस्त, मूंखे ॾाढो मुंहिंजी हुन सां, हुनजूं मुंहिंजूं आदतूं इलाही हिकु जहिड़ियूं आहिनि। सफ़ा अल्ताफ़ शेख सॼी दुनिया घुमंदो आहे, हुनखे बि मूं ॾिठो आहे त कुझु शयूं कुझु मुक़ाम, सर्टिन प्लेसिस, उहो हुनजे माइंड में, हुन ज़हन में वेठल आहिनि। मिसाल तौरु हुन 10-15 साल मलेशिया जी मेरीन एकेडमी ठाही, उनजो हेड थियो, उनमें हुनखे 15-20 साल लाइ माण्हुनि खे ट्रेनिंग ॾिनी, मलेशियन जा जेके सीमैन हूंदा हुआ ऐं मर्चेंट नेवी में कमु कंदा, उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनई, ऐं अलाए केतिरा किताब सॼी दुनिया जे बारे में किताब लिखिया अथई। जापान बि खयो अथई त चीन बि खयो, का दुनिया जी कुंड न छॾी अथई, पंहिंजे बरमूडा ट्रेंगल ताईं कयो अथई, पर उन में हुन मलेशिया जे बारे में कया। जंहिं वक़्तु बि अल्ताफ़ शेख चाहींदो हूंदो त मां मलेशिया मां थी अचां वेठे वेठे, लाइट जे स्पीड खां अलाए घणा दफ़ा फास्ट वञी मोटी ईंदो। उन में हिकिड़ी सवलाई आहे, पर ॻाल्हि हिते ख़तमु नथी थिए। दुनिया में बेशुमार शॉर्ट स्टोरीज़, अफ़साना, नाविल, कहाणियूं लिखियूं हुयूं, उनमें राइटर, तख़लीक़कार, उहो क्रिएट थो करे माहौल, उहे शयूं, उहे राइडर हेगर्ड जंहिं शी नाविल लिखियो, वर्ल्ड फेमस शी नाविल, जंहिंजो असांजी बचाणी, आई एम सॉरी माई ओल्ड ब्रेन, अफसतार बचाणी त ॿियो आहे, सियासतदान आहे, हे बचाणी, आई एम सो सॉरी नालो नथो अचे ज़हन में, हुन ट्रांसलेट कयो शी खे, कमाल जी ट्रांसलेशन अथव, तव्हां नाविल पढ़ी त ॾिसो। उन में जेको तसव्वुर में राइडर हेगर्ड, हुनजो जेको राइटर आहे, जंहिं किंग सॉलोमन्स माइंस लिखियो, जंहिं ते फिल्मूं ठहियूं, शी ते बि फिल्मूं ठहियूं, जंहिं नादा द लिली, एॾी ज़बरदस्त लव स्टोरी, तव्हां हैरान थी वञो पढ़ी।
ऐं उनजी जेका डेथ सीन आहे उन में जेको उनजो हीरो आहे अम्सलोपोगास, उनजो ऐं नादाद लिली जंहिंखे उन लिकाए रखियो आहे, पर उहो जबल जो हिकु हिसो आहे उहो हटाए नथो सघे। जंहिं महिल उनखे लिकाइण लाइ जबल अॻियो रखियो हुअईं, उन ॾाढो ताक़तवर हो। पोइ दुश्मन सां विड़ी आयो त मां हाणे हिनखे बचाए थो कढां, तेसि ताईं हुनखे एतिरा ज़ख़्म थिया अम्सलोपोगास खे जो सॼो ज़ख़्मी थी वियो ऐं हुनजे हिकु हिकु रत जो टेपो हुनजे जिस्म मां निकिरी वियो। हाणे उहा छिप न पियो हटाए सघे, नंढड़ी जाइ आहे। उतां उहो हथु अंदरि थो करे ऐं अंदरि जेका नादाद लिली उनजी जेका बिलवेड आहे उहा उनखे पंहिंजो हथ में थी ॾिए, छो जो उनखे बि अंदरि ॿूसट में मरी वञिणो आहे थोरी देरि में, ऐं हे पाण बि थोरी देरि में मरी वेंदो। ऐं दैट इज़ वन ऑफ द बेस्ट लव सीन्स एवर, वन ऑफ द बेस्ट एवर रिटन नादाद लिली में। जेके रोमांटिक टेल्स वग़ैरह जिन खे वणंदियूं आहिनि, ख़ासि करे उन्हनि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। पर यार तर्जुमे खां बचिजो, तर्जुमो सुठो मिली वञे त ठीकु आहे, तॾहिं बि बहरहाल त चवण जो आहे त क्रिएटिव राइटर, तख़लीक़ी अदब लिखण वारा, तख़लीक़ी कमु करण वारा, उहो इमेजिन कंदा आहिनि, उन इमेजिनेशन में सभु कुझु ॾिसी वठंदा आहिनि। उहो त हिकिड़ी दुनिया ठाहे वठंदा आहिनि, सॼी समूरी हिकिड़ी दुनिया ठाहे था वठनि पंहिंजे तसवुर में। असां ड्रामो लिखी ॾींदा आहियूं त सेट डिज़ाइनर जेको हूंदो आहे उनजे तसवुर में ईंदो आहे त हीअ स्टोरी हीअं आहे, इन जो सेट कहिड़े नमूने हुअणु घुरिजे। इट इज़ हियर। ही वॾा वॾा आर्किटेक्ट्स जेके एॾियूं एॾियूं बिल्डिंगूं था ठाराइनि, लैंडस्केप्स था ठाराइनि, फोटो त कोन्हे निकितल किथे, इट इज़ देयर इन देयर माइंड। तंहिंजे करे अब परवेज़ इहो ज़रूरी कोन्हे त लाइट जे स्पीड खां वधीक फास्ट तसवुर जे स्पीड सां तव्हां उन जाइ ते वञी ऐं मोटी अचण लाइ उहा जाइ सचमुच किथे मौजूदु हुजे। तव्हां तसवुर में बि पंहिंजी हिकिड़ी जाइ ठाहे सघो था, उते वञी सघो था, उतां मोटी सघो था। उनखां पोइ वलीद सुमरे जो हिकिड़ो सुवालु रहिजी वियो हो, जंहिंमें आइडेंटिटी क्राइसिस, सुञाणप जो क्राइसिस गड़बड़ थी वञणु सुञाणप में ऐं उनखे सुञाणप जेका आहे सा एज़ अ पर्सन जे बदिरां हुन जेको सुवालु लिखी मोकिलियो आहे त अमीर जो ॿारु जेकॾहिं चार्ल्स खे पंहिंजो को ॿारु ॼमे थो, प्रिंस चार्ल्स पैदा थिए थो या उनखे ॿारु ॼमे थो, पैदा थियण शर्त उनखे आइडेंटिटी मिली थी वञे। नो सर, चार्ल्स खे पुटु ॼमे, धीअ ॼमे, पैदा थियण सां उहो चार्ल्स जो पुटु या धीअ त सॾाईंदी, पर हुनखे आइडेंटिटी का कोन मिलंदी, छो जो तव्हांजो हवालो जेकॾहिं उन आइडेंटिटी ॾे आहे जंहिंमें दुनिया हुनखे सुञाणे। मोहम्मद अली किले वेझड़ाई में गुज़ारे वियो, ग़रीब घेटोज़ में रहंदो हो, माना झूपड़नि में, ॿ वक़्तु मानी कोन खाई सघंदा हुआ, अहिड़ी फैमिली जो सॼी दुनिया उथी बीह रही जॾहिं गुज़ारे वियो। कहिड़े प्रिंस चार्ल्स जो पुटु हो, ग़रीब मिसकीन। ईअं दुनिया में जा राइटर, शाइर, स्कल्प्टर्स, पेंटर्स, साइंसदान, असांजो हेॾो वॾो, हिकु त असां सिंधी पंहिंजनि नामवर माण्हुनि खे विसारण में का देरि नथा कयूं। डॉक्टर दाऊद पोटे जो नालो ॿुधो आहे तव्हां? एजुकेशनिस्ट, डायरेक्टर ऑफ एजुकेशन, पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध जो डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन हुनखे चवंदा हुआ, माना डायरेक्टर ऑफ एजुकेशन। पंहिंजो ख़र्च पखो पूरो करण जे लाइ सिंध मदरसे में पढ़ंदो हुयो, त सिंध मदरसे जी जेका पोस्ट लैम्प हूंदी हुई उनजे हेठों वेही, उते वेही कमु कंदो हो कापियुनि ते। काॾे काॾे दुनियाउनि जी यूनिवर्सिटियुनि हुनखे घुरायो, PhD जी डिग्रियूं उते हुन वरितियूं, सॼी दुनिया हुनखे सुञाणे थी। सो इशारो करे वियो बाबा, ॿ मिंट बचा आहिनि ॿी रिसेस में। सो बाबा वलीद,
आइडेंटिटी क्राइस खे तव्हां सम्झण में कयो आहे, तव्हांखे जेको अचे थो त इहा ज़रूरु आहे, असांजी सोसाइटी अहिड़ी आहे, समाज अहिड़ो आहे, असांजो कल्चर अहिड़ो आहे, गवर्नमेंट जी बैड गवर्नेंस जे करे अमीर जो पुटु अमीर तरीन थींदा था वञनि, ग़रीब जो पुटु ग़रीब तरीन थींदो थो वञे। इहो सोशोलॉजिकल प्रॉब्लम आहे, इहो इकनॉमिक प्रॉब्लम आहे, इहो आइडेंटिटी प्रॉब्लम न आहे। आइडेंटिटी थियण जे लाइ जेको मां बार बार ॾींदो आहियां, छो मूंखे उहो हैरत अंगेज़ माण्हू लॻंदो आहे जेको 100 मीटर 9 सेकंडनि में डोड़े। 9 सेकंड में असां 2 दफ़ा अखियूं था छिबियूं त 9 सेकंड पूरा था थी वञनि। ओसान बोल्ट वेस्ट इंडीज़ जो ग़रीबनि जो ॿारु, कंहिं प्रिंस जो न आहे ॿारु, कारो। उन खां पोइ असां वटि हिकिड़ो सुवालु आहे, इंजीनियर अब्दुल जब्बार पुछियो आहे। हाणे 2 मिंट त ख़तमु थियण वारा आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन हिकिड़ो सुवालु पुछियो आहे त हीअ सॼी दुनिया त ईअं ई अलाह साईं पैदा कई, त असां सभु जेके आहियूं सो हिन दुनिया जा वासी आहियूं, त पोइ छो मूंखे हिकिड़े हंधि महदूद थो कयो वञे त मां हिते ई हिन धरती जे हिन तरह हेॾे न वञा। त हाणे रिसेस था वठूं, उन खां पोइ हिन सुवाल जो जवाबु अब्दुल जब्बार इंजीनियर खे असां ॾियूं था। रिसेस त फ़क़ीर जी वापसी। अबा अब्दुल जब्बार, हीअ दुनिया बराबरि हिकु आहे, पोइ मुल्क ठहिया, हीअ दुनिया मुल्कनि में विरहाइजी वई। इहे सॼो हिंदुस्तान ऐं 47 में हिंदुस्तान खे 2 हिसनि में करे 5 हिसो असांखे मिलियो। 5 हिसे ते पाकिस्तान ठहियो ऐं बाक़ी हिसो हिंदुस्तान खे अंग्रेज़ी चयो त इहो तव्हांजो हिसो आहे, असुल खां तव्हांजो, इहो तव्हां खणो। हिन 5 हिसे ते पाकिस्तान ठहंदो, पाकिस्तान ठहियो। ईअं दुनिया वई आहे, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, कंहिं ज़माने में हिकिड़ा हूंदा, अलॻि अलॻि आहिस्ते आहिस्ते थींदा विया। त दुनिया जोग्राफिकल ऐं पॉलिटिकल इन्हनि में विरहाइजी वई आहे। तंहिंजे करे हाणे इहो तसवुरु करणु त छो जो हीअ दुनिया सॼी हिकु आहे, तंहिंजे करे मूंखे एतिरो लैटिट्यूड मिलियल हुजे या मूंखे एतिरी आज़ादी मिलियल हुजे जो मां तूं टिकेट वठां ऐं सिधो वञी लंडन में ठक कयां एयरपोर्ट ते। बाबा एॾा वीज़ा, एतिरा सिक्योरिटी चेक्स हुअण जे बावजूदि सॼी दुनिया में एॾी दहशतगर्दी फैलिजी वई आहे। ऐं पोइ तव्हां इमेजिन कयो त जेकॾहिं इहो सभु कंहिंजे लाइ फ्री हुजे हा ट्रेवलिंग, जंहिंखे जेॾां अचे हलियो वञे हा, पोइ केॾी तबाही ऐं बर्बादी हिन दुनिया में थिए हा। इहे जेके एडमिनिस्ट्रेटिव स्टेप्स खणी जेतोणीकि इहे सुठा कोन्हनि, सियासत जे मज़हबनि जे नाले में, सियासत जे नाले में, कल्चर जे नाले में माण्हुनि खे विरहाइणु त चङी ॻाल्हि कोन्हे, पर छा आहे त इहा ज़रूरत थी पई आहे। हिन दुनिया खे हलाइण जे लाइ मुख़्तलिफ़ मुल्क जेके ठहिया आहिनि, उन्हनि मुल्कनि खे पंहिंजे पंहिंजे तौर तरीक़े सां हलाइण लाइ उन्हनि के क़ाइदा ऐं कानून ठाहिया आहिनि ऐं ठहंदा रहनि था। तंहिंजे करे असां जेके ॿी दुनिया जा माण्हू आहियूं, जिते असांजा पंहिंजा क़ाइदा कानून आहिनि, हुननि जा पंहिंजा क़ाइदा कानून आहिनि, असांखे हिक ॿिए जे क़ाइदे कानूननि जो एहतराम करिणो आहे। नंबर 2 तव्हांजो सुवालु अब्दुल जब्बार, वाई डू वी फोर्स अदर्स टू लर्न? दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन। इहो मूंखां इलाही पुछियो आहे, पर अब्दुल जब्बार इहो मूंखां वरी 2 दफ़ा 3 दफ़ो पुछियो आहे मूंखां त जेकॾहिं सिंध में रहंदड़ सिंधी नथा पढ़नि, सिंधी सिखणु नथा चाहिनि, त
भला हुनखे ज़ोरीअ सिंधी छो पढ़ाइजे। ऐं उन में ई ॿियो हिकिड़ो सुवालु पुछियो अथई, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। माना इन जे सुवाल में ॿ सुवाल आहिनि, ज़ोरी छो पढ़ाइजे ऐं जेकॾहिं उहो पढ़नि त हुनखे फ़ाइदो कहिड़ो थींदो। छो पढ़ाइजे वारी ॻाल्हि, को बि ज़ोर ज़बरदस्ती कंहिंखे कुझु नथो पढ़ाए सघे, सुवाल ई नथो पैदा थिए। मां शाहिद आहियां, मुंहिंजे अखियुनि जे अॻां थियल ॻाल्हि आहे, का परदे जे पोयों ॻाल्हि थियल कोन्हे। 47 वेस्ट पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान, विच में हिंदुस्तान, ईअं ठहियो पाकिस्तान। पाकिस्तान जी समूरी पॉपुलेशन जो 54% ईस्ट पाकिस्तान, बंगाली। असां 4 सूबा हिन तरफ़ मिलाए 46% हूंदा हुआसीं ऐं हो 54% हूंदा हुआ, असां खां वधीक बंगाली। पर छा आहे त हुकूमत जूं वागूं हूंदियूं हुयूं न मग़रिबी पाकिस्तान वारनि वटि, कदावर, सुहिणा, जांठा जवान, पहाड़नि जा रहण वारा। जाग्राफी जो वॾो असरु आहे इंसान जी सॼी पर्सनैलिटी ते, सोच ते। पथरनि जा रहंदड़ माण्हू पथर। ॾाढी कोशिशि कई उन दौर जे हुकूमतुनि, ओ वेंदे 70-71 जेसिताईं पाकिस्तान टुटे थो, ॾाढी कोशिशि कयूं त बंगाली ऐं उर्दू खे मिलाए हिकु ॿोली का ठहे। इट इज़ नॉट पॉसिबल, छो जो दुनिया में अञा ताईं को अहिड़ो फार्मूला ठही तयारु कोन थियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे मिलाए का हिकिड़ी नई ॿोली ठाहिजे। ॿोलियुनि जूं पंहिंजी एवोल्यूशन थी थिए, पाण वधनि वेझनि थियूं, ॿोलियुनि खे नवां नवां लफ़्ज़ था मिलनि, नई नई एक्सप्रेशन्स थी मिले। जीअं असां वण ॿूटा पोखे पोइ उन्हनि खे भाण बि ॾींदा आहियूं, उहो ई कंदा आहियूं ऐं उनखे फ्री हवाऊं ववाऊं ॾींदा आहियूं त उहे वधनि। अहिड़ी नमूने ॿोलियूं वधनि थियूं, हर ॿोली जो पंहिंजो पंहिंजो आहे। जेसिताईं सिंधीअ जो आहे, जीअं बंगाली वेस्ट पाकिस्तान वारनि बंगाली कोन सिखी ऐं बंगालियुनि उर्दू कोन सिखी, पर सम्झंदा सभु हुया। इन करे जो उर्दू जो एडवांटेज इहो आहे जो उर्दू जाड़ी भेण आहे हिंदीअ जी। ऐं छो जो हिंदी एॾी त पॉपुलर लैंग्वेज आहे, एॾी त पॉपुलर लैंग्वेज आहे जो ईअं लॻंदो आहे त ॿियो माण्हू उर्दूअ में थो ॻाल्हाए पियो। त इन करे बंगालियुनि खे असांजा सुठा सुठा एक्टर जेके फिल्मुनि जा, रहमान हूंदो हो हिकिड़ो, उहो बंगाली हूंदो हो, एॾी सुठी उर्दू ॻाल्हाईंदो हो। ऐं शबनम हिकिड़ी हीरोइन हूंदी हुई, ऐं मां सम्झां थो हे जेको असांजो नदीम एक्टर आहे, इहो बि सुठी बंगाली ॻाल्हाईंदो हुयो ऐं बंगाल जो ई हुयो। पोइ वरी जॾहिं उहो टुटो त वरी हिते ई रहिजी वियो। इहा मूंखे ख़बर कोन्हे त बंगाली आहे या बिहारी आहे या कुझु बि आहे, पर बंगाली ॾाढी सुठी ईंदी हुअसि। पर हुनखे उर्दू कोन आई ऐं मग़रबी पाकिस्तान वारनि पठाणनि खे, सिंधियुनि खे, पंजाबियुनि खे ऐं उर्दू ॻाल्हाइण वारनि खे बंगाली न आई। त इन करे ज़बरदस्ती ज़ोर ज़बरदस्ती सां कुझु कोन थींदो आहे। इट इज़ द रिक्वायरमेंट। अंग्रेज़नि खे शौक़ु हुयो सिंध ते हुकूमत करणी आहे, सिंध खे सम्झणो आहे, सिंध जे कल्चर खे, तहज़ीब खे, तमदन खे, मुआशिरे खे सम्झणो आहे। त हुननि सॼी स्टडी कई त सिंधी ॿोली आहे छा। दस्तरस हुननि हासिलु कई सिंधी ॿोलीअ ते जो तव्हांखे पहिरियों छापो बाक़ाइदे प्रिंटिंग प्रेस में अर्नेस्ट ट्रम्प ॾिनो तव्हांखे, शाह लतीफ़ जो, 1866। 1866 माना उन अंग्रेज़नि खे एतिरी त ॿोली आई जो असांखे, सची ॻाल्हि आहे, असांखे बि शाह लतीफ़ जी सिंधी ॿोली नथी सम्झ में अचे। सच ॻाल्हाइणु घुरिजे, घणनि खे न ईंदी आहे पर कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, घणनि खे सम्झ में कोन थी अचे। ऐं ख़ासि करे असां जेके शहरनि में जख था मारींदा वरितऊं, असांखे त बिना तमामु घटि थी सम्झ में अचे। पर अंग्रेज़नि खे छो जो सिंध खे सम्झणो हुयो, सिंध ते सुठे नमूने हलाइणो हो सिंध खे, हुननि सिंधी ॿोली सिखी, सिंध जे तहज़ीब तमुदन खे हुननि सिखियो। पर हींअर सिचुएशन ॿी आहे बिल्कुलु। सिचुएशन इहा आहे त हर सिंधीअ खे उर्दू अचे थी, को उर्दू में कम्युनिकेट करे सघे थो हर सिंधी।
वेंदे लिखी सघे थो। जेके बि SMS मां वटि अचनि था या ईमेलूं अचनि थियूं भले रोमन में हुजनि, छो जो असांजी ख़ासि करे हिन फ़ोनुनि ते जेका ॿोली न चइजे, कीबोर्ड जेको आहे सिंधी कीबोर्ड ॾाढो नाक़िस क़िस्म जो आहे। छा जेकॾहिं लिखणु आहे त छे हीअं गोल वारी, हिकिड़ो हेॾो अलिफ़ अथसि हेॾो, हाणे इहो छा इहो लॻे ई कोन थो पाण में। तंहिंजे करे सभु उर्दूअ में था लिखनि। तंहिंजे करे विच में असांजी टॉपिक त ॿियो, पर मां गुज़ारिश करे छॾियां, सॉफ्टवेयर इंजीनियर्स जेके आहिनि यार, 2-4 ॼणा पाण में वियो ऐं मोबाइल फ़ोनुनि लाइ सुठो कीबोर्ड ठाहियो यार। मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा ॿार जेके आहिनि, मूंखे ख़बर आहे सॉफ्टवेयर इंजीनियर्स आहिनि। अबा कुझु कयो सुठो ठाहियो। उर्दूअ जो ॾिसो केॾो सुठो आहे। सो इहो ई सबबु आहे जो उर्दूअ वारनि खे ज़रूरत ई कोन्हे सिंधी सिखण जी, छो जो हुननि खे सिंधी ॻाल्हाइण वारा पाण हुननि सां उन ॿोलीअ में ॻाल्हाइनि था, उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाइनि था। हाणे फ़ाइदे जो जेसि ताईं ॻाल्हि आहे, हाणे इहा छो जो पोइ इहा थियो ज़ोरीअ ज़बरदस्ती पढ़ाइणु। ऐं इहो मां गारंटी तव्हांखे ॾेई छॾियां, तव्हां पंहिंजो एनर्जी वेस्ट था कयो। एजुकेशन जा मिनिस्टर ऐं जेके डायरेक्टर्स, डिप्टी डायरेक्टर्स वग़ैरह वग़ैरह आहिनि, सेक्रेटरी आहिनि, त साईं मुंहिंजा तव्हां पंहिंजी एनर्जी वेस्ट था कयो। जेके सिंधी स्कूल बंदि पिया आहिनि उनखे खोलियो, उनखे कयो। ऐं गैर सिंधियुनि खे सिंधी पढ़ाइण जी तव्हांखे ज़रूरत ई कोन्हे, छो जो उहे नथा पढ़णु चाहिनि। ज़ोरीअ हुननि ते न मिड़ियो। ज़ोरीअ ज़बरदस्ती करण सां हिकिड़ी रिपल्शन थी पैदा थिए, त असांखे ज़ोरी छो था पढ़ाइनि पिया? छो जो सरहद में हुननि खे जेके ॿिया हुते माण्हू आहिनि हुननि खे ज़ोरीअ पछतो नथा पढ़ाइनि। पंजाब में पंजाबी नथा सड़ाइनि, वाइंड अप पंजाबी, हुननि खे पंजाबी नथा पढ़ाइनि। असां हुननि खे सिंधी ज़ोरीअ ज़बरदस्त, हा पंहिंजी मर्ज़ी सां को पढ़णु चाहे जीअं हूंदा हुआ। ऐं कुझु अहिड़ा स्कॉलर्स उर्दूअ जा जिन उर्दूअ ते, सिंधीअ ते वॾी दस्तरस रखी, सिंधी लिटरेचर पढ़ियो। जीअं मज़हर जमील आहे, हुनजो उथणु वेहणु सॼो सिंधी अदीबनि सां ऐं सिंधी लिटरेचर सां। ऐं असांजो शाइर जंहिं शेख अयाज़ जी ॾाढी हेल्प कई हुई शाह जो रिसालो उर्दू में ट्रांसलेट करण जे लाइ। दीज़ आर द साइंस ऑफ ओल्ड एज, आई फॉरगेट द नेम, यादि अचणु घुरिजे। त असां इशारो करे वियो त साईं फ़ाइदे जी ॻाल्हि मां सम्झां थो 2 मिंटनि में असां करे सघूं था। जेकॾहिं को सिंधी ॿोली हिते सिखे थो, छो जो ॿोलीअ में वॾी कशिश थी थिए, ॿोलीअ में वॾी छिक थी थिए। मां सिंधियुनि जे बारे में नथो चई सघां, छो जो मूं अहिड़ा सिंधी ॾिठा आहिनि जो 4 सिंधी पाण में बीठा हूंदा ऐं 5 जेकॾहिं ॿी कंहिं ॿोलीअ जो माण्हू अची वियो न ॻाल्हाइण लाइ उते मौजूदु थियो, जेके सिंधी नथी अचे त उहो हिकदमि सिंधी ॻाल्हाइणु छॾे ॾींदा, पाण बि उन ॿोलीअ में ॻाल्हाईंदा जंहिं ॿोलीअ जो उहो माण्हू आहे। पर उनजे बरक्स 4 पंजाबी बीठा हूंदा, उन्हनि सां वञी को सिंधी बीहे, को उर्दू ॻाल्हाइण वारो बीहे। छा मजाल आहे, ॿी दुनिया में ॿाहिरि बि मां ॾिसी आयो आहियां इहा ॻाल्हि हिननि जी पंजाब जी। मजाल जो पंहिंजी पंजाबी ॿोली छॾे उन माण्हू जी ॿोलीअ में ॻाल्हाइनि, पोइ भले उहो सिंधी हुजे, पछतो हुजे, कहिड़ी उर्दू वारो हुजे, पंजाबी में ॻाल्हाईंदा। पर सिंधी न, सिंधी हिकदमि टपो ॾींदो, ॿी ॿोलीअ में हलियो वेंदो। सोचो इन्हनि जे बारे में। हा इहो आहे त जेकॾहिं सिंधी सिखी पवनि त पोइ वरी जेको लफ़्ज़ तव्हांखे नथो वणे पर उन को नमुल बदल ठाहियो त पोइ मां इस्तेमालु कयां। असांजी अंदरी या ॿारहाड़ी वारी सिंध, उते उन्हनि खे फ़ाइदो ॾाढो थींदो। जंहिं माण्हू खे सिंधी ईंदी हूंदी न, जेकॾहिं ॿनी ॿारो वठे थो ऐं एग्रीकल्चरिस्ट थिए थो या भाॼियूं वग़ैरह उते पोखे थो ऐं उनखे सिंधी ॿोली अचे थी, त उते जेके लोकल माण्हू आहिनि, लोकल मार्केट जेको आहे सिंधियुनि जो, उते उनखे एडवांटेज थींदो, अॻिते वधण जो उनखे मौक़ो मिलंदो। सो अॼु हिकिड़ो रहिजी वियो ऐं इहो तमामु अहम इन करे बि हुयो। आरिफ़ चांडे इहो सुवालु पुछियो
ऐं इहो अहम इन करे बि हो जो इट इज़ वेरी क्लोज़ टू माई हार्ट, मुंहिंजे दिलि जे वेझो इहो सुवालु आहे त महात्मा गौतम बुद्ध शुरू मां भिक्षु किनो ई सही, गुनहगार सही, महात्मा गौतम बुद्ध जो भिक्षु, पैरोकार, मुरीद, मोहतकत। तो लिखे थो त महात्मा गौतम बुद्ध सेकंड बर्थ या रीबर्थ, जूण मटाए ॿीहर मोटी अचणु, उन ते यकीन न रखंदो हो, उन बारे में उनखे न मञींदो हो। पोइ तूं गौतम बुद्ध जो भिक्षु वग़ैरह थी, तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे हिन बारे में त मरण खां पोइ असां ॿीहर दुनिया में अचूं था, ॿीहर ॿियो को जनम वठूं था, वरी पैदा थियूं था? सो बाबा आरिफ़ इहो वरी ईंदड़ क्लासरूम में ॻाल्हाइबो। अॼु आई एम सॉरी, वक़्तु रबड़ कोन्हे जो मां हुनखे छिके सघां। वक़्तु पखी आहे, वक़्तु परिंदो आहे, उॾामी थो वञे। ईंदड़ ख़म्स ते वरी मिलंदासीं, वरी ॻाल्हाईंदासीं ऐं महात्मा गौतम बुद्ध जे सुवाल सां ॻाल्हाईंदासीं।